सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब 12 सबक 5 नंढा आसमानी जिस्म खिड़ंदड़ तारा स्मॉल सेलेशियल बॉडीज मेटेरॉइड्स। ॾोहिटनि ऐं ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां नाना आबिद। ॿारो जॾहिं राति जो असां आसमान में ॾिसंदा आहियूं त असांखे तारा झिरमिर कंदा नज़र ईंदा आहिनि। उनमें कुझु तारा तेज़ ॿरंदा आहिनि, कुझु हल्का हूंदा आहिनि, कुझु जी रोशनी घटि हूंदी आहे, कुझु जी वधीक हूंदी आहे। ॾिसंदे ॾिसंदे अचानक हिकिड़ी लीक रोशनीअ जी हिकिड़े पासे खां ॿिए पासे आसमान में हली वेंदी आहे। असां उन महिल चवंदा आहियूं त हाणे तारो खिड़ियो आहे। हिन सबक में असां खिड़ंदड़ तारनि जे बारे में ॾिसंदासीं। खिड़ंदड़ तारा छा आहिनि? खिड़ंदड़ तारनि खे अंग्रेज़ी में मेट्रॉइड्स चवंदा आहिनि। ऑक्सफोर्ड डिक्शनरी में हिन जो तर्जुमो किरियल तारो, किरंदड़ तारो ऐं शहाब साकिब थियल आहिनि। ही भॻल ग्रहण ऐं पुछड़ तारनि जा टुकड़ा ऐं सारनि जे ठहण वक़्तु बचियल नंढी जिस्मदार टोटा कचिरो या मलबो आहिनि। खिड़ंदड़ तारा पत्थर ऐं धातुअ जा ॻोढ़ा आहिनि जेके ॿाहिरीं ख़ला में तरंदा रहंदा आहिनि ऐं उतां धरतीअ जे वायुमंडल में दाख़िल थी वेंदा आहिनि। A meteoroid is a chunk of rock or metal from space that falls through the atmosphere or layers of gas surrounding Earth. जीअं असां चयो त खिड़ंदड़ तारा ॿाहिरें स्पेस में यानी ॿाहिरीं ख़ला में हूंदा आहिनि ऐं उन खां पोइ उहे ज़मीन जे वायुमंडल में यानी एटमॉस्फेयर में दाख़िल थींदा आहिनि। सो उन्हनि जा 3 मरहला हूंदा आहिनि। पहिरें मरहले में उहे ॿाहिरीं ख़ला में तरंदा रहंदा आहिनि ऐं 40 किलोमीटर फी सेकंड यानी 2400 किलोमीटर फी कलाक जे रफ़्तार सां हलंदा रहंदा आहिनि ॿाहिरीं स्पेस में यानी ॿाहिरीं ख़ला में। उन खां पोइ छा थींदो आहे जो हू उन ख़ला मां ॿाहिरीं ख़ला मां एटमॉस्फेयर में अची वेंदा आहिनि। ॿाहिरीं ख़ला में तरण खां पोइ वायुमंडल में दाख़िल थींदा आहिनि। जॾहिं उहे वायुमंडल में दाख़िल थींदा आहिनि त उते हवा हूंदी आहे। पोइ हवा ऐं जी गाठ ऐं तेज़ रफ़्तार जी वजह सां मेट्रॉइड भड़की यानी ॿरी पवंदो आहे। हू ईअं ॿरी हिन में जेको आहे ईअं शोलो ठही वेंदो आहे। अक्सर मेट्रॉइड हवा में ई ॿरी भस्म थी वेंदा आहिनि छो त नंढा हूंदा आहिनि उनजे करे हवा में ॿरी ख़तम थी उनजी रख किरंदी आहे ऐं पर कुझु मुकमिल न ॿरंदा आहिनि ऐं संदन बचियल हिसो ज़मीन ते किरी पवंदो आहे। उन खां पोइ 3 हिसे में हू धरतीअ ते किरी पवंदा आहिनि जेके बची वेंदा आहिनि उहे, न त हुनजी रख किरंदी आहे। सो जॾहिं पहिरें हिसे में हूंदा आहिनि, जॾहिं ॿाहिरि अञा ख़ला में तरंदा आहिनि त अंग्रेज़ी में हुनखे असां चवंदा आहियूं मेट्रॉइड। उन खां पोइ जॾहिं वायुमंडल में दाख़िल थींदा आहिनि ऐं किरंदड़ हूंदा आहिनि ऐं ॿरंदड़ हूंदा आहिनि अञा त उनखे असां चवंदा आहियूं मेटियोर। ऐं पोइ जॾहिं ज़मीन ते किरी पवंदा आहिनि ऐं विसामी वेंदा आहिनि त उनखे असां चवंदा आहियूं मेटेरॉइड। मेटेरॉइड, मेटियोर ऐं मेटेराइड हिन खे असां सिंधीअ में किरियल किरियल शहाब साकिब चवंदा आहियूं मेट्रॉइड खे। जेकॾहिं असां शहाब साकिब जी या खिड़ंदड़ तारे जी जसामत ऐं तइदाद ॾिसूं त मुख़्तलिफ़ जसामत ऐं साइज़ जा हूंदा आहिनि। नंढे में नंढो मिटीअ जे ज़रड़े जेतिरो बि थी सघे थो ऐं वॾो 10 मीटर वेकिरो बि थी सघे थो। तइदाद में ही तमामु घणा आहिनि ऐं हर रोज़ वायुमंडल में लखें शहाब साकिब दाख़िल थींदा आहिनि ऐं साल में तक़रीबन 500 खनि ज़मीन ते किरंदा आहिनि। कॾहिं कॾहिं त उहे एतिरा गॾिजी किरंदा आहिनि जो उनखे असां मेट्रॉइड रेन बि चवंदा आहियूं यानी शहाब साकिब जो मींहुं उहो बि थींदो आहे यानी मेटियोर शावर्स थींदा आहिनि असां वटि। छो त खिड़ंदड़ तारा ॿारियल हूंदा आहिनि, उन्हनि जो गाठ जे करे ॿरी वेंदो आहे उनजो जिस्म। उन जे करे असां उन्हनि खे बाहि जो गोलो या शूटिंग स्टार बि चवंदा आहियूं। जॾहिं उहो बाहि जो गोलो या शूटिंग स्टार या शहाब साकिब धरतीअ ते किरंदो आहे त धमाको थींदो आहे ऐं धरतीअ में काफ़ी वॾे क़िस्म जो खॾो पइजी वेंदो आहे। उनजे साइज़ ते बहरहाल डिपेंड कंदो आहे त कहिड़ी साइज़ हुनजी आहे, उन हिसाब सां धरतीअ ते खॾो पवंदो आहे। ॿारो अचो त असां हिनखे तस्वीर में ॾिसूं। हिन तस्वीर में तव्हांखे नंढो शहाब साकिब जेको वायुमंडल जे मथिएं तहनि में सड़ी रख थी थो वञे उहो बि थो नज़र अचे। नज़र आयो ऐं ग़ाइब थी वियो, मतिलबु उते ई सड़ी भस्म थी वियो। उन खां पोइ हीउ जेको आहे वॾो शहाबी साकिब आहे जेको ज़मीन ते किरी शहाबी पथर थी थो वञे। इहो तव्हां ॾिसो त कीअं थो नज़र अचे तव्हांखे। मथे वॾो आहे, हेठि ताईं अची पोइ हिते विसामे थो ऐं उन खां पोइ पथर में तब्दील थी हेठि किरी थो पए यानी विसामी थो वञे। पर असांजे मुआशिरे में ऐं
सॼी दुनिया जे मुआशिरनि में खिड़ंदड़ तारनि सां लाॻापियल कुझु वहम ऐं विश्वासाब आहिनि। कहिड़ा वहम विश्वास आहिनि? चवंदा आहिनि त खिड़ंदड़ तारे खे ॾिसी घुरियल दुआ क़बूल थींदी आहे। सो अक्सर माण्हू हुनखे ॾिसी ईअं कान का दुआ घुरंदा आहिनि। ऐं जापान में चवंदा आहिनि त इहो कंहिं अज़ीम इंसान जे ॼमण या मरण जी निशानी आहे, या कंहिं रूह जे ज़मीन ते अचण जी रोशनी आहे। या चवंदा आहिनि त जेकॾहिं साॼे पासे ॾिठोसीं त सुठो भाॻ हूंदो, जेकॾहिं खाॿे पासे खां आयो आहे त हुनजो ख़राबु भाॻ हूंदो। ऐं जापान में हिनखे मौत जो सॾु करे बि सम्झंदा आहिनि। सो ॿारहो, इहे सभु वहम आहिनि ऐं विश्वास आहिनि, इन्हनि जो हक़ीक़त सां को तालुक कोन्हे। हक़ीक़त में हिकिड़ो पथर आहे जेको ख़ला मां ज़मीन ते किरे थो। इन ते असां अॼोके सबक़ जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।